मदीने वाले साईं जे आवाज में एडी त मेठाज हुई जो दुश्मन भी चवंदा हा त मुहम्मद जो आवाज ॾाढो मिठो आहे। काफर ॿुधंदा हा हिकिड़ो आयत जो जुमलो ॿुधंदा हुया त कलमो पढ़ी मुसलमान बणजी वेंदा हुया। सुभान अल्लाह। तुफैल बिन अमिर दोसी कबीले दोस जो सरदार हुयो, कबीले जो चङो मुड़स हुयो। उनखे ख़बर पई त मक्के में मोहम्मद मुस्तफ़ा नबूवत जो ऐलान कयो आयो हुजूर सां मिलण जे लाइ। अबू जहल खे ख़बर पई त हे सरदार कबीले जो इहो मुसलमान थियो त सॼो कबीलो ई मुसलमान थी वेंदो। अगवाटो दोस्त कबीले वाले रस्ते ते वञी बीह रहियो। जेॾीमहिल तुफैल अचे पियो त उन सां वॾे आओ भगत करे मिलियो। उनखे भाकुर पाए वठी आयो। चई बाबा तूं बि सरदार, मां बि क़ौम जो सरदार। सरदारनि वटि सूहन, तूं मूं वटि हली रह, मुंहिंजी कचहरी में वेह। उनखे पाण वटि वठी आयो। हिन अबू जहल जो ख्याल हो त मोहम्मद मुस्तफ़ा जी जी गुफ्तगू न ॿुधी, जे ॿुधंदो त मुसलमान थी वेंदो। हिनखे वठी पाण वटि रहाई। पोइ राति जो सॼी राति वेही कन भरियईंसि। अबा असांजे हिन मके जे शहर में हिकिड़ो जादूगर पैदा थियो आहे, मुहम्मद उन जो नालो आहे, ॾाढो जादू थो ॼाणे, ॾाढो उनजे आवाज़ में मेठाज न चयो। सुभान अल्लाह। दुश्मन बि मञे पियो त मुहम्मद जो आवाज़ मिठो आहे। जे पियो अबा ओ तुफैल मां तोखे समझाया थो त तूं इन मुहम्मद जी कचहरी में न वञजा, इन जी ॻाल्हि न ॿुधजे। बाबा मां सरदार आहियां, चङो मुड़स आहियां, मां को चरियो न आहियां जो पंहिंजो अबाणो दीन छॾींदुसि। मुंहिंजा अबा ॾाढा पढ़ बुतनि जी पूजा करे विया, मां पंहिंजे दीन ते आहियां, मां छो पंहिंजो दीन छॾींदुसि। चई बाबा तोखे ख़बर ई न आहे, मुहम्मद तो ॾिठो न आहे तॾहिं तो ॻाल्हियूं करी। जे ॾिसंदे त उनजी सूरत ॾाढी सुहिणी आहे, उनजी गुफ्तार ॾाढी मिठी आहे, उनजो किरदार ॾाढो आला आहे। जेकॾहिं तूं ॾिसंदे त कलमो पढ़ी मुसलमान थी वेंदे। चई अबू जहल तूं फिकुर न कर, मां पंहिंजो अबाणो दीन न छॾींदुसि। सॼी राति हिनखे पटियूं पढ़ायई। सुबुह थियो सवेल तुफैल पंहिंजे बशरी हाजत जे ख्याल सां, अॼुकल्ह अटैच बाथरूम आहिनि न, अरबनि में इहो दस्तूर ई न हुयो। अरब पंहिंजे ज़रूरत बशरी हाजत जे लाइ ॿाहिरि निकिरंदा हुआ। ही जीअं ॿाहिरि निकितो त हिकिड़ी गलीअ मंझां मके जी गली मां गुज़रे पियो ऐं उहा गली हुई जंहिंमें मुंहिंजे दिलबर मुहम्मद जो घर हुई। हाय हाय हाय, सोने हबीब जो कखाओ घर ऐं रात जो वगड़ो हुजे, मदीने वारा साईं अल्लाह जो कुरान पढ़न पिया। यासीन वल कुरानिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तंजीलल अजीजिर रहीम। सुभान अल्लाह। तुफैल जा कदम रुकजी विया, बीही रहियो, कुरान ॿुधंदो रहियो, अखियुनि मां ॻोढ़ा वहंदा रहिया। जेॾी महिल तिलावत ख़त्म थी आहे ओॾी महिल रड़ करे चए थो मिठड़े आवाज़ वारा ॿाहिरि त निकिर। जे तुंहिंजो आवाज़ हेॾो मिठो आहे त तुंहिंजी सूरत केॾी सुहिणी हूंदी, ॿाहिरि त निकिर, आउं तोखे ॾिसण थो चाहियां। हबीब ॿाहिरि निकिता, मुस्तफा जे मुखड़े ते नज़र पई, हसीननि जे सरदार जो पाक चेहरो ॾिठई। ओॾी महिल तुफैल कदमनि ते किरी चवे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अबू जहल खे ख़बर पई, रोड़ंदो आयो। तुफैल छा थी हुई? जी असां सिर दा सौदा कर बैठे, सिर दा सौदा कर बैठे, नाल माही तेरे ओ लगियां दिल्लियां, नाल अरबी तेरे लगियां दिल्लियां,
असा इश्क दा कलमा भर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे सुभान अल्लाह। रांझा काबा रांझा किबला मालिक मेरा शाना वाला दिल करे दी सजदा सजन नो दिल करे दी सजदा सजन नो असा सिर कदमा ते धर बैठे असा सिर दा सौदा कर बैठे सिर दा सौदा कर बैठे तुफैल चवे थोए अबू जहल आ त दिल जो सौदो दिल पर नबी सा करे आयो सिर सजन जे हवाले करे आयो से ओ अबू जहल तो न सुञा तो आ तो वटुए अखियूं न आहिनि जो दिल पर नबी जो दर्शन करे सगी सुभान अल्लाह। अबू जहल यारो अखियुनि खां अंधो